दड़ो में मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि जे समें क़ौमी कारकुननि तरफ़ां बरसात मुतासिरीन जे हक़नि लाइ आवाज़ उथारण जे ॾोह में मीरपुर बटोरो जी इंतज़ामिया तरफ़ां 100 सियासी कारकुननि मथां कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ टैक्सी स्टॉप खां पिन्यारी पुल ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते GSN महाज़ जे ज़िलई सदर नोमान शोरो, STP जे ज़िलई सदर अब्दुल गनी मल्हा मुनव्वर मेमण, क़ौमी अवामी तहरीक जे ज़िले सदर कामरेड यूसुफ कुंभार, PP शीनभे जे ज़िलई सदर निज़ाम लाखाई, तहरीक लब्बैक जे ज़िलई अॻवान हाफ़िज़ एजाज़ सुमरो, जस्कम जे ज़िलई अॻवान अनवर मल्हा ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिजावल ज़िले जी नाअहल इंतज़ामिया ऐं मीरपुर बटोरो जो बदमस्त असिस्टेंट कमिश्नर बरसात मुतासिरीन लाइ आयल इमदादी सामान में हयल घोबिन ख़िलाफ़ आवाज़ उथारण जे ॾोह में जस्कम ज़िले सिजावल सदर नोमान शोरो ऐं संदसि भाइरनि समेत 150 क़ौमी कारकुननि मथां कूड़ो केस दाख़िल करायो आहे। जेकॾहिं कूड़ा केस ख़तमु न कया विया त सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।